असां मचरम बीठा आहियूं। हिते कुंबर फ़कीरनि जो अखाड़ो आहे। गुलाम मुस्तफ़ा शाह साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम बाबा। साईं में खानो मचाए वेठा आहियो। बस बाबा शुक्र अल्हम्दुलिल्लाह आहे, पुरानी किरता है ने के बस मचाणी पवंदो न जी हां। माशाअल्लाह पुरानी शाम जी थी वई आहे महल। हीअं तस्वीरूं साफ़ कोन थियूं अचनि। ठीकु आहे माशाअल्लाह। वरी बि ॻोठ जो नज़ारो आहे। हीअ साईं जन जो आहे दुकान जिथे पंहिंजी किरत बि कनि था। हीअ वरी साईं गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं पंहिंजो दोस्त वकार आहे मीरभर नुशहर जो सुबुह जो पला कपाए शाम जो वरी उगाड़ी करणु ईंदो आहे। ॾिठो आहे हींअर खट ते असां टेकियो माशाअल्लाह। हे ॾिसो नंढड़ा ॿार। हा वाह छा था चओ? तव्हांजे दिला ठाहिण ईंदा आहिनि? माशाअल्लाह ही मछर आहे। शाम जो नज़ारो आहे ऐं हिते माशाअल्लाह कुंबर फ़कीरनि पंहिंजे बनीअ में पंहिंजो मेखानो अखाड़ो मचायो आहे। जिथे दिला डांगियूं इहे ठिकर थांव ठाहिनि था। हीअ हिननि जी आवी आहे जेका सथे चढ़ी अथनि या ॿरी पई आहे। इंशाअल्लाह सुभाणे हिनखे खोलींदा। हीअ मचुर शहर जे शाम जा नज़ारा आहिनि तव्हांखे असां ॾेखारियूं था। हे ॿारड़ा आहिनि कुंबर फ़कीर। सही आहे माशाअल्लाह ज़बरदस्त। ये ॿारड़ा आहिनि ॻोठ जो माण्हू। शाम जो टाइम थी विया सिजु लहण वारो। महिरबानी।